दोस्तों एक वरी अपडेट अची चुकी है रियासत ड्रामे जी हवाले से। जी हाँ दोस्तों, इन वीडियो के आखिर ताईं ॾिसो। अॼु हिन में एक खुशखबरी भी ॾियण वारो आहियां। जी हाँ दोस्तों, छा पहिरीं एपिसोड इन जी अची वई आहे रियासत ड्रामे जी, या कहिड़े तारीख़ ते अचण वारी आहे। वॾी हिकु ख़बर जेका आहे ड्रामे जे हवाले सां, जेका सिंधी शोबिज़ जे हवाले सां, जेका माण्हू इंतज़ारु करे रहिया आहिनि त नओं ड्रामो को लॉन्च कयो वञे, उन जे लाइ हिकु बहितरीनु ही ख़बर आहे। दोस्तों इन वीडियो के आखिर तक ॾिसंदा, थी सके तो असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा, ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त कमेंट सुठा कमेंट भी करे छॾींदा। दोस्तों नई ख़बर इहा आई आहे त हीउ ड्रामो जेको आहे तमामु जल्द केटीएन ते अचण वारो आहे। जी हाँ दोस्तों, हाणे पक्को ऐलान भी कयो वियो आहे ऐं टीज़र सिर्फ़ु न पुॻो आहे, कुझु ॾींहंनि जे अंदरि टीज़र अचण वारो आहे रियासत सोप सीरियल जो। ऐं काफ़ी जेको आहे न मेन माण्हुनि मतलब एक पोस्टूं रखियूं आहिनि त बाबा हीउ ड्रामो जल्दी पुॼण वारो आहे। महिनत करता सम्झी सघो था त ड्रामे में जेका अदाकार ऐं डायरेक्टर वग़ैरह सभु कुझु इनमें आहिनि रियासत में, उन्हनि तरफ़ां हिकु पकी ख़बर मिली आहे त हीउ ड्रामो जल्दी एडिट थी करे केटीएन ते हलण वारो आहे। इन जा टीज़र हलाया वेंदा हाणे, बसि टीज़र अचण जी देरि आहे, पोइ त ड्रामो दोस्तो हीउ तव्हां असांजे आॾो ई हूंदो। ऐं तव्हांजे लाइ हिकु इहा बहितरीनु ख़बर आहे, छो त पापनगर ड्रामो ख़तमु थियण वारो आहे। उन जी जाइ ते को न को ड्रामो त हलणु घुरिजे न। अगरि को ड्रामो न हूंदो त सिंधी अहिड़ो बि को ड्रामो ॿियो न आहे पापनगर खां पोइ जेको माण्हू ॾिसनि, उन्हनि खे को न को खपे ड्रामो। उन जे लाइ तव्हांजे लाइ इहा ख़ुशख़बरी आहे त हीउ रियासत ड्रामो तव्हांजे लाइ ज़बरदस्त उमेदूं आणे पियो। असांखे ॾींदा इजाज़त, शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा चैनल खे, ऐं थी सघे त लाइक शेयर भी करे छॾींदा। अॻिते मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में, पेज के भी फॉलो कंदा ऐं शेयर कंदा।